कराची वज़ीर हाउस जो घेराव कंदासीं असीं नवाज़शहर में वज़ीर आला हाउस का घेराव कंदा सरकारी हाउस जो घेराव कंदासीं उते बि करण लाइ अगरि इस तरह असांजी हासिलात न थी त पोइ असां मरे ड्रेड ते बुख हड़ताल कयूं। बदमाशन जो यार जगह जो यार आहे उहो बदमाशन जे असां इंतज़ार में ठाहियूं असां वज़ीर आला या पुरगोर अपील कयूं था त हुन करप्शन ख़र्चा खे फौरी थो हटायो वञे ऐं असां नंढे मुलाज़िम जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि उहे महिरबानी करे हल कया वञनि। अगरि न त असां माल घंटे बुख हड़ताल कंदासीं ऐं मां हिनखे इंतिज़ाम खे चिटा ॾियनि चाहियां थो त फौरी तौर असांजा मुतालबा हल कया वञनि। अगरि न त ॿी सूरत में कुझु बि थियो उनजो जवाबदार इहो सॼी मसइला साम्हूं हूंदो ऐं वाइस चांसलर क़ाइदो इहो शइ हूंदो। महिरबानी। पोएं टाइम खां जीअं साईं एक्टिव वाइस चांसलर हो असां सदाईं उनजी सपोर्ट में रैलियूं बि कढियूंसीं। ईदोस असांजा प्रेस क्लब ते वेठल हुआ असां ईदोस प्रेस क्लब ते असां हिननि जे हिमायत में वाइस चांसलर जी हिमायत में अची हिते अंदरि प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूंसीं त हीउ भलो आहे भलो आहे। बहरहाल कंहिं ॻाल्हि में कोन्हे को हीअ असांजा पोरियत जेके बि आहिनि उन पोरियतनि सां नाइजा जूं करे पियो। नाइजा जूं जेके बि आहिनि इहे सभिनी पोरियतनि सां जेके हुनजे दोस्त जेके असांजा आहिनि लतीफ़ हुआ हिकिड़े पासे असां हिननि जे पासे तव्हां सवेरे वाइस असल में छा आहे जो डिप्टी प्रोफेसर जेको आहे उहो आहे जल हासिल जी आहे जेके उते असांजूं लेडीज़ आहिनि जेके कमु कंदियूं उन्हनि खे माना मतिलबु त ॾाढो प्रेशर वाइज़ थी करे जेके असांजा आहिनि उनखे मुलाज़िम आहिनि उनखे प्रेशर वाइज़ थी करे उनखे एक्शन थी ॾियणे उन्हनि खे धमकाए थी उन्हनि खे वठी करे पंहिंजा घर जी सफ़ाइयूं कयो मुंहिंजो हीअं कयो अगरि जेकर हू आहिनि त जेका जो मुलाज़िम आहिनि त हू यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहिनि हुनजे घर जा मुलाज़िम न आहिनि। असां हिनजी बि जेका जो हिनखे हटायो वञे ऐं असां ॿियो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांखे मुख़्तसर राति जो ॾींहं जो जेॾीमहिल बि असां जिते बि वञूं था असांखे धमकायो थो वञे असांखे चयो थो वञे इहो जेका जो हिन धरणे मां हटी वञो तव्हां हिन धरणे मां हटो तव्हांखे असां हीअं करे उहो वाइस चांसलर जा माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो ट्रांसपोर्ट में जेके ऑफिसर असांजा आहिनि उहे धमकाइनि था। हिकिड़ो जेको हाणे ताज़ी रखियो अथनि हिकिड़ो सुपरिटेंडेंट हो उन सुपरिटेंडेंट खां हींअर एसओ रखियो अथनि सरवर भट्टी मां चवंदुसि सरवर भट्टी नालो आहे हुनजो उहो बि वधे थो असांजे मुलाज़िमनि खे धमकाईंदो। जेसीं ताईं असांजा मसइला हल रमीज़ तालाणी जेसीं ताईं असांजा मसइला हल नथा थियनि तेसीं ताईं असां हिन प्रेस क्लब ते बि ईंदासीं उते बि धरणा हणंदासीं। जेकर असांखे बुख हड़ताल ते बि विहणो पियो असां बुख हड़ताल ते बि वेहंदासीं। असां पंहिंजे पोरियतनि जा मसइला